मूसी खाई तालुको खिपरो ज़िले सांगड़ जे रहवासी गुलाम हुसैन उन्नड़ वल्द हिदायतुल्ला उन्नड़ जंहिंखे 1 महीनो अॻु 4 वैशी जवाबदारनि नाले मुरीद उन्नड़, शौकत मरी, असलम उन्नड़, दादू उन्नड़ कुआड़ियुनि जा वार करे शदीद ज़ख़्मी करे छॾियो हो। हिन अहिड़ी फरियाद खाई पुलिस SHO शरीफ जमाली खे ॾिनी, जंहिं NC दाख़िल कई, मगर 1 महीनो गुज़रण जे बावजूद का बि कार्रवाई अमल में न आंदी। HRJDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिन मज़लूम चयो त पुलिस कार्रवाई करण जा पैसा घुरे रही आहे ऐं जवाबदार बाअसर ऐं पैसे वारा हुजण जे करे पुलिस न सिर्फ़ फ़ैसिले लाइ दबाव विझी रही आहे बल्कि कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रही आहे। हिन IG सिंध ऐं SSP सांगड़ खां इहा घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई सां गॾु मूंखे पुलिस खां बि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, जॾहिं त ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर्स ऑर्गेनाइज़ेशन सिंध पिणु SSP सांगड़ खां इहो मुतालबो करे थी त अहिड़नि राशी अमलदारनि ऐं वैशी जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़ानूनी कार्रवाई करे फरियादी खे मुकमल तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।